निकाह बिन बिरादरियुनि, बिन घराणनि, बिन कबीलनि खे पाण में जोड़ींदो। ऐं निकाह हिन दुनिया जे आबादी जो ज़रियो आहे। हिन जहान जो निज़ाम जेको हले थो उन जो बुनियाद निकाह, नस्ल जो वाधारो जेको आहे उन जो बुनियाद निकाह। हज़रत आदम अलैहिस्सलाम हिकिड़ो हुयो, उन में अल्लाह ताला उन जो जोड़ बीबी हवा खे पैदा फरमायो। ॿ इंसान हुया, हज़रत आदम, बीबी हवा। وبث منهما رجالا كثيرا ونساء। अल्लाह ताला फरमाए थो त उन्हनि ॿिनि मंझां असां घणा मर्द औरतूं जहान में ककेड़े छॾियूं। इन जे लाइ दुनिया में जेतिरा बि नबी आया, 1.25 लख नबी, सभिनी शादियूं कयूं, सभिनी बच्चा ॼणिया, सभई औलाद वारा थिया। हबीबन करीमन फरमाया अन निकाह मिन सुन्नती, निकाह मूं मोहम्मद करीम जी सुन्नत। सुभान अल्लाह। फमन रगिब अन सुन्नती फलैस मिन्नी, जेको मुंहिंजी सुन्नत खां मुंहुं मोड़ींदो इहो मुंहिंजो न आहे। मुंहिंजी जमायत जो, मुंहिंजे गुलामनि मां, मुंहिंजे जमायत मंझां इहो माण्हू शामिल न आहे जेको निकाह छॾे ॾींदो। निकाह रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी प्यारी